बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम मांजो चवण तो शुरू खां इहो ई आहे त पीपी हुकूमत पाण विंगारू बणी वेठी आहे। फर्दर इन्वेस्टिगेशन जो ज़रूरत कहिड़ो हुयो? फर्दर इन्वेस्टिगेशन जो ज़रूरत कोन हुयो। अॻु में जेको जांच ऑफिसर सिराज लाशारी उन तरफ़ां रखिया विया हुया उनमें, हाणे हिन जांच ऑफिसर तरफ़ां उहे केस मां नाला कढिया विया आहिनि। ॿियो इहो त असगर लुंड बरकत ऐं अब्दुल्ला लुंड खे त हिन जेको जांच ऑफिसर आहे उन कातिल करार पोइ बि ॾिनो आहे, उन हवाले सां छा चवंदो? सर शुरू खां ख़बर आहे इहे ई आहिनि, टिकट दॿाइण वारा मथियां टई आहिनि। हिननि जी कहिड़ी दुश्मनी हुई नसरुल्ला सां? इहे ई आहिनि। हीउ विंगारू बणियो, पैसा वठी तनवीर साहिबु पीपी जो ई माण्हू आहे, पैसा ई वरितई। तव्हां हिनखे चैलेंज कंदो? हा, इंशाअल्लाह चैलेंज कंदासीं। निसार लाड़की खे शामिल कयो थो या न? इनखे त शामिल न कयो। इनखे त इहे साफ़ आहे, क्लियर आहे, इनजो त वास्तो ई कोन्हे। इनखे पीर मोहम्मद शाह बि इन जा बयान वठी इनखे आजो करियो हे न आहे। हे विंग चनो सां मिल थी जेकी मेमण साहिबु सीशन जज आर्डर कढी छॾियो। तनवीर तुने जो जेको नवाब शाह जो SP आहे, इन जो असांखे पहिरियों ख़दशा हुया इहे ईअं ई कंदो। मूंखे 2 हफ़्ता पहिरीं जवाबदारनि जे तरफ़ां मैसेज आया जो तूं छा हाणे कंदे, असांजा नाला 3 निकिरंदा पिया आहिनि। हे तूं ठा कर, असां फ़ैसिलो कर, तूं छा कंदे, नाला असांजा क्लियर निकिरंदा। विंगारू बणियो वेठो आहे। इंशाअल्लाह असां हाई कोर्ट वेंदासीं, असां जान न छॾींदासीं, असां सुप्रीम कोर्ट ताईं बि वेंदासीं।